कमेंट नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में मूंखे ख़बर ॾियूं वज़ीर आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो अॼु ॿीहर इजलास तलब करे वरितो आहे। बेतमादी रिथ क़ौमी असैम्बली जे इजलास तोड़े ॿियनि मामलनि ते वीचार वेंदो। तव्हां सां ख़बर शेयर पिया कयूं क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु शाम 4 वॻे शुरू थींदो, जंहिंमें वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते बहस कयो वेंदो। क़ौमी असैम्बली जे इजलास खां अॻु गॾियल मुख़ालिफ़ धुर जे पार्लियामेंट पार्टी जो बि इजलास थींदो, जंहिंमें क़ौमी असैम्बली जे इजलास जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। तव्हांखे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर तलब करे वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया बेतमादी रिथ क़ौमी असैम्बली जे इजलास तोड़े ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। क़ौमी असैम्बली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो, जंहिंमें वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते बि बहस थींदो। तव्हां सां ख़बर शेयर पिया कयूं वज़ीर आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो अॼु ॿीहर इजलास तलब करे वरितो आहे। बेतमादी रिथ क़ौमी असैम्बली जे इजलास तोड़े ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो।